बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु मुहम्मदिन व अला आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीनल मज़लूमीन। मोहतरम सामीन ऐं सिंध अमड़ ऐं सिंध मिठड़ी ॿोली सां तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। अली इब्न अबी तालिब जी ज़ात खे सुञाणण जे लाइ या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सुञाणे या सुब्हानहु ताला उनखे सुञाणनि। उन खां अलावा अली इब्न अबी तालिब जी मारिफत केर बि हासिलु नथो करे सघे। अली अलैहिस्सलाम जी उहा ज़ात आहे जंहिं अलीअ जी लक़बनि मां ऐं लक़बनि मां हिकु लक़ब इहो बि आहे त अलीअ जी उहा ज़ात आहे जंहिं बचपन खां वठी दीन इस्लाम खां अलावा कोई ॿियो दीन नाहे अपनायो। छो जो दुनिया जेके बि आहिनि मुस्लमान थिया आहिनि ऐं ॿियो दीन अपनाए बाद में इस्लाम में आया आहिनि, लेकिन अलीअ जी उहा हस्ती आहे इहो मुनफ़रद ऐं मुमय्यज़ आहे। सिफ़त अली इब्न अबी तालिब सां आहे जो कंहिं ॿिए दीन खे न अपनायो अथनि। दीन इस्लाम खां बचपन खां वठी दीन इस्लाम खे अपनाइण वारा अली इब्न अबी तालिब आहिनि। जंहिंजी तलवार जे मुक़ाबले में कॾहिं त कंहिंजे मुक़ाबले में चाट आई हुजेसि उहे नाहे थियो, उहो अली इब्न अबी तालिब आहे। हिदायत जो कॾहिं नूर नाहे विसामियो, यानी हमेशह हिदायत जो चिराग इन घर मां ॿरंदो रहियो आहे, उहो अली इब्न अबी तालिब खे शरफ़ आहे। जंहिंजा क़दम कॾहिं न आहिनि डगमगाया या क़दम कॾहिं न आहिनि लज़िया दुनिया में, उहा मौला अली इब्न अबी तालिब आहे। जंहिंखे रसूल तौहीद जी दावत ॾेई करे तौहीद जी दावत ॾिनी त फ़ौरन लब्बैक चवण वारा अली इब्न अबी तालिब आहे। जंहिं शिरक जी तारीख़नि खे काफ़ूर कयो उहो अली इब्न अबी तालिब आहे। जेको रोशन रस्तनि ते गामज़न ऐं साबित क़दम रहिया उहो अली इब्न अबी तालिब आहे। जंहिं वाज़े तरीन दलीलूं क़ाइमु कयूं उहो अली इब्न अबी तालिब आहे। जंहिंजे चमन मां नुसरत जा फल चूंडिया वञनि था उहो अली इब्न अबी तालिब आहे। ऐं जंहिंजे कलम सां इल्मी जवाहिर पारा पारा कए वञनि था उहो दरवाज़ो बि अली इब्न अबी तालिब जो आहे। इन लक़ब सां बि मुलक़ब अली इब्न अबी तालिब आहे। इल्म जो शहर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उनजो दरवाज़ो बि अली इब्न अबी तालिब आहे। ऐं जंहिंजे कलम सां अली इब्न अबी तालिब जो कलम आहे जंहिंसां जेके आहिनि से इल्मी जवाहिर बि पारा पारा थिया आहिनि। उन्हनि खे हासिलु करण लाइ जेके बि दुनिया में रहिया आहिनि उहो अली अलैहिस्सलाम जी इल्मी रिज़्क़ अली इब्न अबी तालिब जे दरवाज़े तां हासिलु कयो अथनि। वल्हम्दुलिल्लाहि।